नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। अवां जरवार का खबर ॾींदा आहियूं। जरवार में जमियत उलमा इस्लाम यूनिट जो बुनियाद विधो वियो। JUI जरवार जे अॻुवान मौलाना गुलाम यासिन गबोल, मौलाना फज़लुर रहमान गबोल ऑफिस जो इफ्तिताह कयो, जंहिंमें नौजवान वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते सदर अदील अहमद लुंड, ज़ुल्करनैन गबोल, इख्तियार अहमद गबोल ऐं नासिर लुंड ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असीं जरवार जे शागिर्दनि खे हिकु प्लेटफार्म ते जमा करण लाइ कोशिश करे रहिया आहियूं ऐं जरवार जे नौजवान खे घुर्जे त फ़र्क़ु ख़तमु करे असांजो साथ ॾियनि त जीअं असीं जरवार जे मसइलनि खे उजागर करे पंहिंजा हक़ वठी सघूं। अॼु जदीद दौर में असां बुनियादी सहूलियतुनि खां महरूम थियल आहियूं, जॾहिं त हर शहर में बुनियादी सहूलियतूं मौजूदु आहिनि, पर अफ़सोस असां वटि लाइब्रेरी ऐं इस्पताल समेत पीअण जहिड़े पाणी जहिड़नि सहूलियतुनि खां महरूम आहियूं। हिननि इलाइक़े वासियुनि खे आख़िर में अपील कंदे चयो आहे त असीं जल्द जरवार जे मसइलनि लाइ तहरीक हलाईंदासीं। जरवार वासी असां सां भरपूर साथ ॾियनि। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।